सिंध जे माण्हुनि तां पाण खे कुर्बान कयो मुंहिंजे नाले ते वोट वठंदड़ एॾो ज़ुल्म कयो जो न्याणियूं सभु रोड ते वेठियूं सिंध जी तारीख़ी कहावत जेको सच बि आहे चयो वेंदो आहे सिंध जी न्याणी जी जेका इज़त एतिराम ऐं जेको रिश्तो आहे उन लाइ चयो वेंदो आहे त सिंध जी न्याणी हली आई माना 7 क़ुरान आया ईअं अॼु बि मुहज़ब माण्हू अॼु बि सिंध जा मुहज़ब माण्हू 20 क़त्ल थी वञनि 30 क़त्ल थी वञनि क़ुरान शरीफ़ ऐं सिंध जी न्याणी जेकॾहिं मेड़ थी हली वई त उहो अॻिलो मुहज़ब माण्हू चवंदो आहे सिंध जी न्याणी आई मूं हर शइ ख़तमु कई ईअं न पोइ हे चीफ सेक्रेटरी ऐं चीफ मिनिस्टर खे ॾिसण में कोन थो अचे मां मीडिया जे दोस्तनि खे थैंक यू बि कयां थो मां उन्हनि जो ठहिराईंदो आहियां कुझु असांजे कॉम्पर्स पार्टीज़ असांजी सपोर्ट कई आहे कुझु सियासी पार्टीज़ हिकु हथु उन बि इख़लाक़ी सपोर्ट कई आहे पीपुल्स पार्टी जे कुझु हिकु वज़ीर 2 MPs बि इख़लाक़ी सपोर्ट कया उन्हनि जो आवाज़ जाॻियो आहे इहे भिजनि था ग़रीब मथां टिकेट खसी वञे सुभाणे इहो कोन था ॾिजो त असां वोट ई तव्हांखे कोन कंदासीं हे माण्हू तव्हांखे वोट ई कोन कंदा त MP में कीअं थींदो ऐं उहो ॾींहुं ईंदो जे मसइला हल न थिया तव्हांजी पघार न वधी तव्हांखे DRA न मिलियो तव्हांखे ग्रुप इंश्योरेंस न मिलियो पेंशनरी फॉर्म्स वापसि न थिया थी सघे थो त अॻिते हली पाण पीपुल्स पार्टी खे वोट न ॾियण जो फ़ैसिलो बि कयूं हिन हक़नि ख़ातिर उनजे करे सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां सी जे प्लेटफॉर्म ते जेतिरियूं हिते तंज़ीमूं जिन हे वॾो लेवल जो मेड़ ही तारीख़ी हिकु 10-12 कलाक जे शार्ट नोटिस ते मां शिकारपुर मां निकितो आहियां ज़िले सदर खे चयो आहे कल्ह हैदराबाद राति कराची हाणे तव्हां वटि पाण ॾींहुं राति हिकु कयो आहे तव्हांजे हक़नि लाइ ॾींहुं राति हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं जीना होगा मरना होगा